जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त असांखे पाकिस्तान जे आईन जी अहमियत खे सम्झणु घुरिजे ऐं उन ते अमल करणु घुरिजे। पाकिस्तान जे आईन जे 50 साल मुकमल थियण ते क़ौमी असैम्बलीअ जे ख़ुसूसी इजलास में कोठायल कन्वेंशन खे ख़िताब कंदे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त आऊं हिते का सियासी तकरीर करणु न आयो आहियां, पर पंहिंजे तरफ़ां चवणु चाहियां थो त असां आईन सां गॾु बीठा आहियूं ऐं अल्लाह ताला जे पाछे खां पोइ हिन किताब जो पाछो असांजे मथे ते आहे। हिन चयो त असांखे पाकिस्तान जे आईन जी अहमियत खे सम्झणु घुरिजे ऐं उन ते अमल करणु घुरिजे। हिन ऐवान में शिरकत कंदड़नि खे ख़िताब कंदे चयो त तव्हां सभिनी जो सियासी मैदान आहे, पर मां शयुनि खे कानूनी नुक़्ताए नज़र सां ॾिसंदो आहियां। तव्हां तबसरो ऐं तनक़ीद करे सघो था, तनक़ीद असां बि ॿुधी आहे। हिन चयो त असांजो ऐं तव्हांजो यानी पार्लियामेंट जो वाहिद मक़सदु अवाम जी ख़िदमत करणु आहे। असांजो कमु आईन ऐं कानून मूजिबि तकड़ा फ़ैसिला करणु आहे। तव्हांजो कमु कानून ठाहिणु आहे जेके अवाम लाइ बहितर हुजनि। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त अॼु हिते केतिरियूं ई सियासी ॻाल्हियूं थियूं, जॾहिं त मूं अचण खां अॻु पुछियो हो त हिते सियासी ॻाल्हियूं न थींदियूं। उन जो मतिलबु इहो नाहे त मां उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सां मुतफ़िक़ आहियां जेके अॼु हिते थी रहियूं आहिनि। आईन जी गोल्डन जुबली ते आऊं सिर्फ़ु उन जे जशन में शिरकत करणु आयो आहियां। हिन चयो त हिकु सियासी तहरीक जे नतीजे में पाकिस्तान जो सभ खां वॾो मुसलमान मुल्क वजूद में आयो, पर बदकिस्मतीअ सां इहो एज़ाज़ असां खां खसिजी वियो ऐं हाणे इहो एज़ाज़ इंडोनेशिया वटि आहे।